हाँ तो मन ये खड़का सारी पेती जावा ये हूं तो के चयो हो ने अम्मा के उतारियूं तो चयो ने सुती पई हुजे थाम जा खड़कान हाने दे मुंह निभागो अरे पेट जावा था मुखे पटी पढ़ायो हां अरे जे चोर अचे हां बाहरियो तो छार को 20000 खणी वने छा सभिनी के न बुड़ी देई हलियो वने हां अम्मा शुक्र कर जो चोर ईमानदार घर में गिरान बेमान हुजन ना सब कुछ बुहारे खणी वजनी हा हमो इयो चोर बोलणो आ बा हा दामनू चोर जी न लधो न त अम्मा हरू भरू असां ते शक कंदी न न अम्मा मेरी पक्काई थी करे सब खबर दस हाने वाला घर जो मानू को चोरी कंदो बाबा जे सर मथो सदको वणो मुखे पक्का है त तहां बिन ही पैसा खया है यो केर खणो तो भला अची घर मा अम्मा तोखे चोर असां ॻोल्हे ॾींदासीं बाक़ी चोरी तूं उन खां पाण वठी जाए अम्मा हाने असा के मानी खरा ॾाढी भुख लगी समझी न मां हा हा मां तहां के चंगी तरह समझी वई हां त तहां केड़ी हराम पाई करण वारा हो मतलब त मुजा 20000 रखियल उए विया गडहन जी गोए में तहां जे पी बिन जे कने गडहन जी गोयूं ॾिठियूं ऐं शर्तूं रखियूं मां त तहां के मानी भी खरा ऐं तहां के केरे मुने से इज्जत भी आ था अरे अरे भागो तहां के केर चवण वारो कोई गीसड़ी बा हम गीस अरे मजी में देख मजी में बापू अरे माने बापू मां दीनू बाबा आया इन्हें जो मतलब था उन छोरी जो बाबा आई सच सच बुधा छोरी किथे आ जाबिर खान होश का कम वठ तू मुखे नथो सुञाणी तू वनी फराज के च तो दीनू बाबा आयो आ वो तो वरी छोरी से मिलण लाइ शहर वियो आ इते ना है पहिरीं घर वारी मां तुझे पुत्र फराज के केतरो औलाद पेरिंग घरवारी छा अथसी हिकड़ी घरवारी ना या तुझी गलत फहमी फराज जी हिकड़ी शादी शहर मां थियल तोखे शायद कोन ॿुधायो थी जाबिर खान पर मुखे खबर आ अरे गलाई छा थो छोरे जी शहर में शादी कोने थियल वो तो वरी छोरी जे पोयां ख्वार थियो आ जाबिर खान तोखे खबर है त मां केर आहियां ॿुधाए त तू केर आहीं मुछ के वट ॾई ठौशे में सिगरेट रखी सूते हणण वारो या अञा कुछ ॿुधायां तोखे मुझे ताकत जो अंदाज़ो ना है तू पंहिंजे पुट खां पुछजांइ इन्हीं गाल के छॾ तू मूंखे इहो ॿुधा त तो वटि सबूत कहिड़ो आहे जो फराद शहर में शादी कई आहे सबूत तोखे सभई पंहिंजी न वॾा मिली वेंदा मां हाणे वञा थो जाबिर खान फराज खे ज़रूर चइजांइ त दीनू बाबा तोसां मिलण आयो मां तोखे कीअं वञण ॾींदो तूं हिते वेही रहो मां त वञणो हुयुसि पर अॼु तूं चवीं थो त मां नथो वञा जॾहिं हाणे तुंहिंजी दिलि चवंदी न ऐं मूंखे चवंदी त वञ तो पोइ मां वेंदुसि पर सभ खां पहिरियों पंहिंजी पहिरीं ॼाण खां वञी पक करियां केराई तू अरे बाबा ए पंहिंजो यारा गुलाबा गुलाबा खुश चङो भलो ताज़ो तकड़ो कोरियूं पकियूं माल रिज़्क़ रोज़ी तूं बि खुश है मां भी खुश हां तू खुश आहीं अल्लाह जी मेहरबानी अल्लाह बीमार कनी अब अल्लाह बीमार कनी जमीदार देव खे लगो प्यान हां खैर मोला जा कर सत खेर लगा प्यान वडेरा मीर मामा दे मां तुंजे गोठा पियो चा दा खणी आयो होस खबर पई त तहां गडहन जी गोए ते विया आयो पर मुजा 50,000 त रन ज़ाल जा पुट खाई विया न उहे तो मुखे मोटराए दे न छोरी मां जो तो का पूछा तो ॿुधाई छोरती हां ॿुधाई छोरती ॿुधाई
छोड़िए सिर खड़ा दे जा परेती तो मुंह न बनी जाए हां बताए तो मुझसे तो छन तो गलाई हां छो गलास सजे ले गलास वरा सा गलाइन वाली छोकरी थोरियो आइन जो मूसा गलाइंदो सजी सजी रात फोन ते तो गलाए अच्छा गलास मुखे सिर्फ एक लफ्ज में बुधाए त फराद बी शादी कई है या ना तेरे तो के पंजो पुटरी न तो बुधाए त मुखे छा जले तो मारी उन का छनो तो पुछी इन ये करे जो सच कूड़ तुंजे वाता बुधण चाया तो कोई बुध फराज शहर में बी छोकरी से शादी करे छदिया फराद बी शादी न तो करे सके 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 फराद शादी ना ना हमेशा है ना घर में मुका इहो सवाल छो करे वेठो त काले नहीं हर दफे मां तहां सां कूड़ ॻाल्हाए पंहिंजी जान छॾाए वेंदी हुअसि पर अॼु कूड़ न ॻाल्हाईंदसि अॼु सच ॻाल्हाईंदसि त मां पंहिंजी मोहबत सां मिलण वई हुअसि सोनू या केड़ी बदतमीजी आहे सच खे हमेशा बदतमीजी छो चयो वेंदो आहे तू सिर्फ मुखे एकड़े सवाल जो जवाब दे दसो बाबा पहिरियां तव्हां मूंखे हिकिड़े सवाल जो जवाब ॾियो मां त इहो थी चवणु चाहियां त मुंहिंजो बाबो एतिरो बेरहम कीअं थी वियो कीअं बणिजी वियो इंसान मां आदमखोर कीअं पिता तव्हां पंहिंजनि जे रत जा ढुक ममा जंहिं इंसान खे दुनिया वारा रहम दिल ऐं शरीफ़ चवंदा हुया न उहो बेरहम ऐं कातिल नहीं जाबिर खाना जेका बोली तू तो ॻाल्हाई या मूंखे बि ॻाल्हाइण न ईंदी आहे पर हिन महिल ताईं मां ख़ामोश इन जे करे आहियां त तूं हाणे असांजो पंहिंजो आहीं छा जोड़े मां पंहिंजो आहियां हां छा जो पंहिंजो आहियां छो पंहिंजी पहिरीं नुंहुं खां कोन पुछी आहे छा या हुन तोसां सच कोन ॻाल्हायो सब ख़बर पइजी चुकी आहे उहा छोरी तुंहिंजी धी आहे न धीअरुनि खां बि मिठी आहे मूंखे बराबर तो जहिड़नि खे अहिड़ियूं बाज़ारी छोकिरियूं मिठियूं ई हूंदियूं आहिनि पर मुंहिंजी ॻाल्हि ॿुध सिधो सौ ॿुधा त तूं छा थो चाहीं मां छा थो चाहियां हा हा जेका तुंहिंजी बुख आहे न मां पूरी थो कयां ख़ुदा जे वास्ते मुंहिंजी इज़त में इहो ढींगर न अटकाए फराज जी जान छॾाए छोरी खे तलाक वठराए मुफ्त में न जेकी पैसा चए मां तोखे ॾियण लाइ तयारु आहियां मूंखे बाज़ारी औरत न खपे मूं ते सॼो ॻोठ न खिलाए बिल्कुलु सॼो ॻोठ खिलंदो ऐं तूं बि ख़ुशीअ में झुमरियूं पाईंदे जॾहिं तोखे इहा ख़बर पवंदी त मां केरु आहियां कहिड़ो तूं नंगर खान आई पकाई खे छॾ 2-3 लख वठ छोरी खे तलाक वठराए जाबिर खान मां तोखे 5 लख थो ॾियां तूं पंहिंजे पुट खे चओ त मुंहिंजी धीउ सोनूअ खे तलाक ॾे सोनू
भी बाबा कमाल थो। सोनू मुझो गरीब दोस्त आहे। अगर छोकरी हुजे तो उन नालो सोनी हुजे। अयो सरप्राइज केरा बाबा सरफराज। मारो को फराज आया ऐं हू सरफराज। या छोकरी आ छोकरो फराज तो चवंदो त सोनू मुंहिंजो दोस्त आ। ई चक्कर छा आहे? सोनू फराज जी साला इज्जत आ हुन जी। जाबिर खान फराज जो विहांव कर खिल खुशीअ सां पंहिंजी नौं खे वठी पंहिंजे घर में विहार। जेकॾहिं मां ईअं न कयां त पोइ तूं छा कंदे? हाँ छा कंदे तूं? यो वरी भी तोखे फराज ही बुधाइंदो जंहिंखे ख़बर आहे त मां केरु आहियां। फराज चई न त हुन सां सलाह मशवरो करे मूंखे हिकिड़े हफ़्ते में ॿुधाइजांइ, न त पोइ ॿीहर मूंखे हिते अचिणो पवंदो। हाणे मां वञां थो। लगे थो त पूरे 3 कलाकनि जी फिल्म। छा थियो डॉक्टर? मां तव्हां खां थी पुछां डॉक्टर छा चयो? खामोश छो आयो नवाब साहब? ॿुधायो छो नथा? डॉक्टर चयो त तुंहिंजी धीअ पेट सां आहे। डॉक्टर चयो त तुंहिंजी धीअ पेट सां आहे। यो छा तो बस 100 एकड़ में रात पानी कढी छॾियाऊं। छा जिनन कढियो था? न चाचा साईं 10 ट्रैक्टर आंदन उन्हनि में पखा आहिनि ऐं सभिनि ॿारनि जो पाणी निकिरी वियो। मेरा लच्चा बहुत दुश्मन जी टांगी भी कोन भञी सघियासीं। इन रहमानड़े खे ईअं न सम्झ फ़कीर साईं। वाकई साईं मञोसूं वाह जो पाणी कढायो सो बकेले सिर ऐं मुराद बि कढण जी गोए ते हलियो वियो। मुझे खबर है चाचा साईं हुकुम कयो माण्हू वठी आयो हाणे छा करिणो आहे? हाणे सिज लहण वारो आहे। अयो दिलावर सोमर ज़मीन ते कोन हूंदा। सुबुह जो हुन सां मलाखड़ो करिणो आहे। अॼु रातिनि खे रहा ऐं मानी टिकी खाराए बंदोबस्तु करीन पंहिंजो। पोइ सुबुह जो हिननि खे मलाखड़े ते लहणो आहे। चाचा साईं सूमर ऐं दिलावर सां गॾु इन रहमान खे बि लटाइजे। न छा चयमि? इहो इल्ज़ाम लाल खान ते लॻाइणो आहे। रुगो सूमर ऐं दिलावर जी कन में टकरणी आहे, न त पोइ मोक भञण जो इल्ज़ाम सॼो पंहिंजे मथां ईंदो। इहे ॻाल्हियूं तूं कोन सम्झी सघंदे। ओ छोरी मुमल तोखे या छोरी बुद्धि थी न? ॿुधानी ॿोड़ी न हां ॻाल्हि कर छा आहे? छोरी जुदा थिया न मर्द फूकी तूं छा ते वेठी? हाणे हलिया मुंहिंजे वारनि में जूं ॾिस हलिया। मां वांदी न हां जो तुंहिंजी जूं कढां। ऐं वॾी भाॼाई आहे चवण नथी मनी चंडरी छोरी। चंडरी हुजे तूं तुंहिंजा भाइर तुंहिंजूं भेनर मां छो चंडरी आहियां? हा मुंहिंजे भाइरनि ते थी पवी त वठी चुंडल खां गिहलिया आंगण में। पीज थी आई न त पोइ एॾे लिको टपी ॾेखारे त मां तोखे ॾिसां। हा चवे छा थी की त छोरी मां तोखे ॾिसां थी पाण खे छा थी सम्झी? हा नथी चवाए त वञी थी मत चंडरी के जाए जी पाण खे अलाए छा थी सम्झी। नथी चवाए त वञी थी मथे चढ़ंदी। हा छोरी
मथो सत को वनी वडी छिती चंगो थियो मुंह ने तोखे मनुओ जलाव तोई कोने को त मुजा हे चार चूड़ा मथे ते हुजनी कोने मुखे त इए तो लगे त ता जे घर में के सेड़ जो कंडो पूरियो आ दिस त सही मूसा दी विड़े ऐ छोरी तो जड़ी वाला केतरी मारे मुंह मन्याई वने छडड़ी ज़ेबू ये त बार है पर तू बे बार सा गड बार थी वई इने के इए न समझ असल पूरन जी हंजी जावल थई मथो नहण मथो इज्जत हां पांच खड़ते वनी वेहो छोरियो असली घर में बाह बारियो बैठियो ब्या वरी छा किए ना बरंदी हिन जड़ी जालू जो घर में हुंदियो त बाहर की न वणदा सापा जे सर मथो सत को वणो मुखे कुछ बुधाई त छा थियो आ ऐ कुछ भी कोन थियो आ इन छोरी जो मिले अची दिमाग फिरवा उनन मर्द ने तो दिमाग फिरवा उनन सा गडो गडिए रन बिछती थी मारने हां मारने छोरी परे थी तवाई थी त छडियो नमिड़ो छोरियो नमिड़ो मूंखे नथो लॻे त इहा मोक सोबत फ़क़ीरान बॻी हूंदी वो इहो कम लाल खानवान करायो हूंदो न लाल खान विढ़ंदो त बोलाए विढ़ंदो लिकी वार करण त सोबत फ़कीर जो कम आ एतिरनि पादर खाइण खां पोइ बि सोबत नथो सुधरे ॿुधायो छा कजे उन्हनि जो इलाज त सवलो आ बस हिकु जंग हिकु बांह भञणी पवंदी सफ़ा सिधो गज़ थी बीह रहंदा नई सूबत फ़कीर के सटको जो कीअं तो असां ज़मींदारनि जी बनी बोड़े टिकटिकी ते चाढ़ोसि टिकटिकी ते सुभाणे हिननि जो हशर नशर करणो पवंदो पहिरियां सुबुह थत कयो पोइ डंडो खणो ईअं विढ़ण सुठी ॻाल्हि न आहे मुराद कमाल थो करी सुमर हुननि इहो कमु कयो आहे हुननि खे नाहे छॾणो हा मां सुभाणे गुलाब सां फैसले ते वेंदुसि मोटी अचां न इहो गंद टिकटिकी ते चढ़ियो टिकटिकी ते फ़कीर जो फंद न तो गंद ई गंद न तो फ़कीर मूंखे मुरादा ने 100 रुपया ॾे मूंखे पंहिंजे बाप पकोड़ा वठा पकोड़ा छो सिबियाणी जे रूह खे ख़त्म ॾेई पोइ पाण खाईंदासीं सिबियाणी खे पकोड़ा ॾाढा वणंदा मां चाहींदे भी लाल खान ऐं सिबियाणी खे माफ़ न करे सघियुसि जे उहे मीर मोहम्मद सां न पई गुज़ारे सघे तलाक वठी चुप करे मुंहिंजे घर में वेही रहिया जिते चए हा उते पढ़ायां सा पर ये छाई जो छॼ त मुंहिंजे मथां न उछलाया सुठो की ॾाढो सुठो की मूंखे तुंहिंजी ॻाल्हि ॿुधंदे शर्म थो अचे पर मूंखे को पछता न आहे सच त इहो आहे पछता उन इंसान खे थींदो आहे जंहिंजो ज़मीर ज़िंदा हुजे तूं हिकु सुठो ज़मींदार थी सघे थो पर सुठो इंसान नाहे नवाब साहब सुठो इंसान शायद मां जिंदगी भर न थी सघां छो त मुंहिंजे रगुन में हिकु जागीरदार पीउ जो खून रोड़े रहियो आहे मां लख तो लुटाए सघां थो पर बेइज्जती कख जेतिरी बि बर्दाश्त नथो करे सघां समझी वियसि सोनू जे कफन दफन जो बंदोबस्त करे छॾियो या उनखे बिना कफन ऐं गुसल जे दफन कंदे वो वक्त आयो ॿुधाए छॾींदो छा आहे तूं मूंखे छा ॿुधाईंदे मां थी तोखे ॿुधायां सोनूअ खे मारण खां पहिरीं तोखे सुगर सां मुक़ाबिलो करणो पवंदो सोनूअ खे मां तुंहिंजे मारण जे लाइ कोन ॼणियो आहे तूं नवाब सां मुक़ाबिलो कंदी आहे सोनू मुंहिंजी धीउ आहे ऐं हुनजो फ़ैसिलो मां कंदुसि तुंहिंजी धीउ छाजी तुंहिंजी धीउ आहे ॿुधाए छाजी तुंहिंजी धीउ आहे 10 महीना पेट में पाले हिन दुनिया में जन्म ॾिनो मांसि रातिनि जा उजागा करे मूं हुनखे थञ पियारी बातियूं ॿोलियूं ऐं मिठियूं लोलियूं मूं हुनखे ॾिनियूं ऐं वारिस रुगो तूं बणिजी वहीं छो जो तूं मर्द आहीं ऐं मां औरत आहियां कोन मरण ॾींदसि मां सोनू खे कोन मरण ॾींदसि ॿुधी जा तूं नवाब खान सोनू मुंहिंजी धीउ आहे ऐं मां सोनूअ जो पीउ आहियां थींदो उहो जेको मां चाहींदुसि तोखे ख़बर नाहे नवाब खान औरत अगर पंहिंजी ज़िद ते अचे त मर्द जो मुक़ाबिलो नाहे करे सघंदो अचु मां सोनूअ खे अचु त ॾिसां तूं कीअं काई गाड़ी वॾेरो मीर गाड़ी हलाईंदो जॾहिं ईअं उते पहुचंदो त इज़त थींदी न बाबा तोखे हलाइण ईंदी आहे न पुट यार रासी गॾु हलाए त जेको तोखां वधीक ॾिंगो आहे गाड़ी न हलंदी यार मूंखां बि ॾिंगो हलाए तोखां वधीक ॾिंगो हलाए अचु हा वो
गाड़ी तो ॿुध स्टार्ट किथां थी वॾेरा बाक़ी तो कीअं चयो त हलाइणी थी आहे अरे हाँ ख़बर आहे हितां थी विया बीजा थोरो पोइ चिकी अरे खणो न ॼट हितां थोरो तेल कढोसि न पोइ अॻिते हलंदी आहे हाँ हलूं हा वॾेरा हला अरे मूंखे तो बाक़ी वॾेरा हलो वॾेरा पर ईअं के वॼे जो हलंदो वॾेरा मां किरी न पाऊं हल 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 किरी न पवां हथ पोइ कढ हल हल कपिड़ा ख़राब करके असांजी इज़त आहे यार अरे अपराई गाड़ी बनी नहीं ना अरे वॾा कमदार तोखे चवंदा बीह त ठोकी खणी गाॾी असां बी दाइनो ब्रेक न दसी यार किथे न तुम्हारे काॾे था वञो बन्नी ते थो वञा पर ख़्याल त करी मारियो ई में हा हाँ दिलावर तूं काॾे हा हा मां बि बन्नी ते पियो वञा मां सम्झो वांदा हो मां फैसले ते थो वञा उते मां इर्तियूं पिर्तियूं अथनि हमरा हथ करे छॾिजो अलाह ख़ैर कंदो गुलाब साण अथई फुटको छो थो करी गुलाब वाहे भैया असां पाण कोन रहूं ज़मींदार बि पाण कमदार पाण जेको न इर्तियूं पिर्तियूं कंदो गाॾिड़े में विझी गोए भॼाईंदोसांसि टिक टिकी ते चाढ़ींदोमांसि गुलाब वॾेरे मीर मोहम्मद जी पारत हो जाई बाबा हा हा मां मीर मोहम्मद खे विकिणी थो सघां न रुगो फ़ैसिलो करे अचे हल मीर मोहम्मद वॾेरा वे वॾेरा ख़्याल सां वॾेरा ठाकुर ना दंबो लॻंदी